हाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं तव्हांखे मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में असां मिरपुर ख़ास शहर जेको मुस्तक़बिल जेको मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहे तव्हांखे असीं ॿुधायूं त मिरपुर ख़ास शहर जंहिंजी तक़रीबन 6 खां 7 लख जी आबादी आहे। मिरपुर ख़ास शहर जा रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। उन खां अलावा मिरपुर ख़ास शहर में जी जरवारी शाह खां करे चांदनी चौक त उन ते मुख़्तलिफ़ दुकानदार पारां इंक्रोचमेंट करे कब्ज़ा करे छॾिया आहिनि, मगर हिते जी इंतज़ामिया कॾहिं बि उन्हनि खे पुछण वारी कोन्हे। जेके रोड ठहिया आहिनि उन्हनि ते दुकानूं क़ाइमु थी वियूं आहिनि। उन खां अलावा तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास शहर जे हिकु वॾे में वॾो जेको पार्क हूंदो हो चांदनी चौक ग्राउंड, उते बि चारों तरफ़ कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि ऐं उनजे जेके भर पासे में दीवारूं ॾेई उठ गाॾा गॾ गाॾा या ॿियो जेको सामान रखी छॾिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जेको मिरपुर ख़ास जो जेको ईदगाह ग्राउंड आहे चांदनी चौक जे वेझो, जेको मुसलसल केतिरे ई अरसे खां हिन में जेको गटर छोड़े उनखे गंदो पाणी उछलाए पियो वञे, मगर ईद जे टाइम में तव्हां पाण इहो ॾिसी सघो था त हिन ग्राउंड जी छा हालति लॻी पई आहे। हिते जेके माण्हू हमेशह परे परे जे इलाइक़नि खां अची हिन ईदगाह में माण्हू नमाज़ूं पढ़ंदा हुआ, मगर हिते जी इंतज़ामिया जी बेध्यानी सबबु हिन ग्राउंड खे का बि देखभाल कोन्हे, मगर कब्ज़ाखोरनि जे हवाले कयो वियो आहे। जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मिरपुर ख़ास जे चांदनी चौक खां करे फाटक ताईं जेके मुख़्तलिफ़ गैरेजूं क़ाइमु थी वियूं आहिनि। उन खां अलावा शोरूम वारनि पारां 10 खां 20 फुट पंहिंजा थला अॻियां वधाए टोटल कब्ज़ा करे छॾिया आहिनि। इन खां अलावा तव्हांखे असीं ॿुधायूं त मिरपुर ख़ास जी फाटक ख़तमु थिए थो, मिरपुर ख़ास सिविल अस्पताल खां करे मार्केट चौक ताईं बि मुख़्तलिफ़ रोड बंदि पिया आहिनि। उते बि कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, अॻियां ठेला बीहारे छॾिया आहिनि, मगर इंतज़ामिया बिल्कुलु बेवस बणियल आहे। हिननि खे केर बि उथारण वारो कोन्हे। हिन वक़्तु बि केतिरनि ई इलाइक़नि में जेको पीअण जो पाणी कोन्हे, पीअण जे पाणी में जेको खारो गटर जो पाणी मिक्स थिए थो, मगर हिते जे टीए में जेका बजट आहे 2 करोड़ रुपए खां वधीक बजट आहे, उहो करप्शन जे वर चढ़ियो थी वञे। जॾहिं त हुकूमत सिंध पारां जॾहिं टीए में ख़तमु कया उन खां पोइ डिप्टी कमिश्नर खे चार्जूं ॾिनियूं आहिनि, मगर डिप्टी कमिश्नर खे चार्जूं ॾियण खां पोइ शहर सॼो जेको खंडरात बणियल आहे, शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जंहिंमें पाक कॉलोनी आहे, गरीबाबाद आहे, हीराबाद आहे, सेटलाइटोन आहे, सतार नगर आहे, मुख़्तलिफ़ शहर जा इलाइक़ा आहिनि उहे जेके गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, हुनजो जेको इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि, हितां बिल्कुलु कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। मगर हितां जा चूंडियल नुमाइंदनि पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, असां कब्ज़ा ख़तमु कराया आहिनि, शहरनि खे जेको पीअण जो साफ़ु पाणी मुहैया कयो आहे, जेका रोड रस्ता ठाहिराइनि, त हिननि खे करोड़े रुपया हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे फंड मिलनि था ऐं करोड़े रुपयनि जा फंड ज़िले इंतज़ामिया वटि हूंदा आहिनि, टीए में वटि हूंदा आहिनि, मगर उहे किथे बि ख़र्चु कोन था थियनि, किथे बि नज़र कोन था अचनि। शहरनि जा जेके रोड रस्ता तव्हांखे ॾसींदा हलूं, जीअं सेटलाइटूं थियो, रहीम नगर थियो, बांसियाबाद इलाइक़ा थिया, इन्हनि जे जेके मुख़्तलिफ़ गलियुनि में तव्हांखे इहो ॾसींदासीं त हिते जा रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। बाक़ी जेके कमु इन्हनि वटि अचनि था चूंडियल नुमाइंदनि, उहे पंहिंजनि माण्हुनि खे कमु ॾींदा आहिनि, या हितां जा माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। हिते जे पीअण जो पाणी कोन्हे, जेकॾहिं पीअण जो पाणी आहे त उन में गटरनि जो पाणी मिक्स आहे, मगर हिते जी टीए में इंतज़ामिया असांखे किथे बि नज़र कोन थी अचे। बल्कि हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर वटि जेके चार्जूं आहिनि, अॼु तव्हां पाण हिन ग्राउंडनि जी हालति ॾिसो था, जेके मुसलसल पूरे साल खां गटरनि जो पाणी हिन में खोलींदा हुआ, जिते हितां जा जेके स्टूडेंट ऐं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ॿार हिते अची क्रिकेट या ॿियूं के रांदियूं कंदा हुआ, मगर हिते जी इंतज़ामिया जी नाहेली ऐं लापरवाही जे करे इहे ग्राउंड जेके आहिनि अॼु गटरनि जे वर चढ़ियल आहिनि, इहे अॼु कब्ज़ाखोरनि जे वर चढ़ियल आहिनि। ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदे वॾियूं वॾियूं दावाऊं कयूं आहिनि, मगर हिते को बि चूंडियल नुमाइंदो कोन पियो अचे। अचो त हुन हवाले सां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। इतना पानी हो रहा है कि जाने को रास्ता भी नहीं है और गंदे पानी आ रहा है नल पीने के लिए भी। और इन जमादारों को बोलते तो बोला पैसे दो तो करेंगे साहब। इन्होंने इतनी हराम मुंह लगा रखी है भंगियों ने भी कि पैसे दो तो काम होगा, नहीं तो नहीं हो रहा। और सबको आवाम को परेशानी हो रही है इधर आने जाने वालों को रास्ते में, और भरा पड़ा है ईदगाह भी। अब ये ख्वाब देख रहे कि हम ईदगाह साफ करें। अब क्या करेंगे ईदगाह साफ, वो 2 मिनट के बाद फिर पानी आ जाएगा गटरों का। जब गटर ही खोलेंगे तो पानी तो फिर आ जाएगा। इससे फ़ायदा तो है नहीं, दुनिया को दिखाने के लिए तो अब हम सफाई कर रहे हैं, ये सब गद्दारी कर रहे हैं, हराम मुंह लगा हुआ है इनके। पीने का पानी मिलता है इधर लोगों को? पानी कहाँ मिल रहा, बदबू का आ रहा है उसमें, गटरों का पानी भरा पड़ा है, सबको परेशानी हो रही है। देखो आप आगे इधर टंकी पे कैसे लाइन लग रही है गरीबों की, अब वो मजदूरी करे वो पानी के चक्कर में जाए। यहाँ के लोग जो वोट लेकर जाते हैं MP MNA, वो आपको नजर आते हैं? नहीं है, वो अपना घर भरते हैं, कोई नहीं देता, कोई किसी का ख्याल नहीं करता, सब अपनी परेशानी में लगे हुए हैं। ये चांदनी चौक का ग्राउंड, इसमें पहले लोग आते थे, बच्चे आते थे, क्रिकेट वगैरह या दूसरे खेल खेलते थे, मगर अब मुसलसल कई अरसे से इनमें गटर का पानी डाला हुआ है। क्या आप समझ रहे हो ये पानी निकलेगा या ये इधर नमाज होगी या नहीं होगी? पता ही नहीं है, ये तो रोज़ ही निकालते हैं, उसके बाद आए दिन यही होता है, ये फिर पानी भरा हुआ होता है।
अब ये देखे कैसी सोसाइटी के लोग रहते हैं यहाँ पे। यहाँ पे कोई तवज्जो ही नहीं है, ना बल्दिया की ना किसी चीज़ की तवज्जो ही नहीं है यहाँ पे। तो बस अपने अपने लगे पड़े हैं, जो लगे हुए हैं। पानी की परवाह नहीं है। ईद की नमाज भी कहाँ अदा होगी, वही मस्जिदों में होगी। इसी वजह से अब क्या समझते हो, पीने के पानी में गटर मिक्स होता है, आपने इनको शिकायत की है, ये आते हैं या नहीं आते हैं? नहीं आए नहीं है अभी तक, कोई भी नहीं आता। बल्कि पानी की भी और इतनी किल्लत कर दी है। अब जाहिर सी बात है पानी तो आएगा गटरों का मिक्स मीठे पानी में, इस वजह से कि क्रॉसिंग में लगेगी। क्रॉसिंग में यही पानी लगेगा, उसमें जाहिर सी बात है जगह जगह पे तो पानी है ही यही। सर मिरपुखा शहर की अब क्या सूरत है, आप देख रहे हो पीने का पानी नहीं मिल रहा है, गटर पूरे इलाकों के अंदर, रोड नहीं बन रहे, रोड टूटे हुए, क्या सूरत है अलग? सर जी मैं कहना ये चाह रहा हूँ सर जी, पानी नहायत ही गंदा आ रहा है। ठीक है, आप टैंकी से सर्वे शुरू कर दें। ठीक है, एमपीओ को दरखास्त दी है, अली नवाज साहब को बोला है, हर एक को बल्दिया में जाके बोला कि ये चीज़ हो रही है, पानी मिलावट हो रहा है। आप बाकायदा लाइन में जाके लगे हुए हैं लोग, देखिए आप गेनन लगे होंगे उधर, आप बाकायदा मीडिया पे भी दिखा सकते हो उसको चीज़ को, हर चीज़ करके देख लिए मगर कोई जून नहीं। मेरे वज़ीर आला कायम अली शाह ये अपील है कि अल्लाह करे मिरपुखा थोड़ी तवज्जो दें। यहाँ बीमारी फैल रही है, पेट का दर्द, आपको रोज़े के बाद हज़ारों मरीज नजर आएंगे ये पानी की वजह से। डॉक्टर सबसे पहले पानी मना कर रहा है। वज़ीर आज़म से मेरी भरपूर अपील है कि पानी ये देखा जाए, यहाँ पे सुनी जाए। और आपसे भी अपील है, आप एक अच्छे जर्नलिस्ट हैं, आपसे भी अपील है, आप भी हमारा पैगाम आगे तक पहुँचाएं। सर ये अब जिस जगह पे अपन खड़े हुए हैं चांदनी चौक ग्राउंड में, पहले इस इलाके के और उसे बाहर दूसरे इलाकों के नमाज पढ़ने आते थे। अब इस ग्राउंड की क्या पोजीशन है, क्या ये कब्जाखोरों ने पूरा चांदनी चौक के ग्राउंड के साथ कब्जा कर लिया? सर जी जिसकी जमात होती है ना उसका ही कब्जा होता है, जिसकी यानी गवर्नमेंट है उसी का कब्जा है। ठीक है, जो आप यहाँ पे पानी देख रहे हो, यहाँ पे पानी खड़ा हुआ है, ये सालों से खड़ा रहता है। ठीक है, हम यहाँ पे क्रिकेट खेलने आते थे, यहाँ से क्रिकेट का नाम खत्म हो गया। यहाँ पे कोई चीज़ बना रहे थे, वो भी खत्म हो गया। ठीक है, मगर कोई चीज़ इधर तक नहीं पहुँच रही कि पानी आज पानी निकल रहा है सिर्फ ईद का करके। ठीक है ना, वरना बल्दिया भी नहीं पूछते लोग। ये लोग सही एतराज़ कर रहे हैं, बल्दिया कुछ भी नहीं पूछती, और बल्दिया पूछने लग जाए तो हम एतराज़ क्यों करें? ठीक है ना, कोई नहीं पूछती बल्दिया। आप जिसको 100 रुपये दे दोगे ना वो आपका घर का वो खोल जाएगा, वरना वो भी सोचने के लिए तैयार है। चांदनी चौक का पार्क पहले बहुत बड़ा पार्क था, अब उस पार्क को क्या कैसे देख रहे हैं आप? सर जी वो गवर्नमेंट ने दबा दिया गया, वो कागजों में दब गया, पता नहीं अब कहाँ चले गया वो पार्क वाली, वो स्कीम ही खत्म हो गई है। अब वो ना सुनने में आधा पार्क, जब सुनने में आ रहा था जब पार्क था, अब कुछ भी नहीं, अब खाली ये पानी है बस, और कुछ नहीं है। भाई यहाँ तो ना पार्क है, नाम रह गया पार्क का, चांदनी चौक पार्क था किसी टाइम में, सही है। अब उधर ताश चलता है, जुआ चलता है, शराबें पी जाती है, सही है। इधर कब्जा हो रहा है, टेंशन है नहीं किसी को, कब्जा सब जगह है, ये पूरे ग्राउंड पे कब्जा है। या आप जा रहे हो, पहली बात तो आप खुद अपने हाकिमान से बताओ, मुसलमान हो आप, सही है। पहली बात तो इधर नमाज जायज़ है ही नहीं, कोई भी चीज़ आप गंदगी की जगह के ऊपर आप नमाज नहीं पढ़ा सकते। कितने अरसे से इस पार्क इस ग्राउंड के अंदर ये गटर का पानी? ये 11 महीने हो गए, 12वें महीने पानी निकल रहा है। ये हमारे यहाँ टेंशन रहेगा बस, जब तक इनका कब्जा है, जब तक चल रहा है बस। हाँ, अभी रात को आ जाएगा पानी, टेंशन नहीं है यहाँ। हाँ, पार्क तो भाई पार्क तो है ही नहीं यहाँ, ना इधर क्रिकेट खेल सकते हैं ना फुटबॉल खेल सकते हैं। जुआ खेल लो आप, नहीं इधर आके आप बैठो, जुआ खेलो, शराब पियो, हीरोइन पियो, चरस पियो, बस ये तो क्या पुलिस वगैरह नहीं पकड़ती है? जो जुआ सब मिले आपको रात को, कल किसी रात में आ जाए, पुलिस भी बैठी होगी, चरस पी रही होगी, शराब पी रही होगी, सब धंधे इधर होते हैं, कोई टेंशन नहीं है। इन वक्त जिते पाण बीठा आहियूं चांदनी चौक जो जेको ईदगाह ग्राउंड आहे, हिते मिरपुखा शहर जेके सेटेलाइटुनि जा वधि खां वधि माण्हू हिते अची ईद में नमाज़ पढ़ंदा हुआ। तव्हां कीअं था ॾिसो त हिन में केतिरे ई अरसे खां गटर जो पाणी मिक्स आहे, हिन में छा नमाज़ थी सघे थी, हिते ॿिया कहिड़ा मसइला आहिनि? सही है, हक़ीक़त में मूंखे सम्झ में नथो अचे त हीउ नालो ईदगाह रहिजी वियो आहे, ईदगाह न आहे। छो जो जीअं अक्सर तव्हां ख़ासि करे शाम जो अची ॾिसंदो त इंतिज़ामिया जा हेठि लोकल तबक़नि सां गॾु माण्हू वेही हिते राति जो शराबूं महफ़िलूं सभु इन ग्राउंड में थियनि थियूं, जेके वांदा मोहाली टाइप जा माण्हू सभु हिते तव्हांखे नज़र ईंदा। उन खां पोइ हिकिड़ो हीउ गैरेज सिस्टम ठही वियो आहे, जेका ख़राबु गाॾी तव्हांखे राति शाम जो हिते मिलंदी। गटर जो पाणी जेतिरे क़दुरु मूंखे ज़हन में आहे त हींअर 6-7 महीना थिया आहिनि त पाणी हीउ त सुको ई कोन्हे, टोटल इन सेटेलाइटाउन जो जेको पाणी आहे उहो इन ग्राउंड में थो अचे। बाक़ी उन खां पोइ 3 साल आहे हिते नमाज़ ईद जी कोन पई थिए पाणी जी वजह। हिकु बरसाति जो पाणी इंतिज़ामिया खे सुजागी अचे थी, पर उन टाइम ते सिर्फ़ु वठ पकड़ थींदी ऐं नमाज़ जे टाइम ते उहा शइ सुकी कोन सघंदी। हाणे हींअर बि सिर्फ़ु वठ पकड़ इन जे करे आई आहे त माना मूंखे सम्झ में नथो अचे हिते जेके इंतिज़ामिया आहे, इन ईदगाह जी इंतिज़ामिया उहा बि छो सुतल आहे, उन्हनि खे बि यादगिरी कोन थी अचे त असां इहे शयूं न करियूं, असां इंतिज़ामिया सां लाह विचण में अचूं, बल्दिया वारनि सां लाह विचण में अचूं, हिते 4 दीवारी ॾियारियूं या जेको कुझु आहे उहो
उहे बि तावन कोन था कनि। सर ॿियो तव्हां कीअं था ॾिसो जरवारी शाह खां करे जेके रोड ठहिया आहिनि हिते कब्ज़ा खोरनि पारां दुकानदार पारां गैरेजूं क़ाइमु करे छॾियूं चांदनी चौक जे भर जे चारों तरफ़ खां जेके ठेला ॿियारे कब्ज़ा करे जॾहिं चांदनी चौक जे ग्राउंड तबाहे उन खां अलावा चांदनी चौक खां करे फाटक ताईं जेके माण्हू वञी कोन था सघनि जी ॿाहिरां खां माण्हू बीमार थो अचे इस्पताल में खणी वञण लाइ मसइला थियनि था इहे छाजे करे भला कब्ज़ा खोर कहिड़ी कहिड़ी जॻहियुनि ते कब्ज़ा कनि मसइला हल छो कोन था थियनि भला हितां जा चूंडियल नुमाइंदा बि त मौजूदु आहिनि। सही बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। हिते चूंडियल नुमाइंदा मौजूदु आहिनि ऐं हिते तव्हां ॾिसो तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई सिहत जे हवाले सां हिते 2 अस्पतालूं आहिनि ईदगाह जे सां लॻनि थियूं 2 अस्पताल हिकिड़ी गाइनिंग अस्पताल आहे उन खां पोइ हिकिड़ी ॿी गाइनिंग अस्पताल आहे अॻियां खां हिकिड़ी गाइनिंग अस्पताल आहे हिकिड़ी पीड्स जे हवाले सां अस्पताल आहे उन खां पोइ हिकिड़ी ॿी पंहिंजो एनजीओज़ वारनि जी अस्पताल आहे 4 अस्पताल आहिनि ऐं मरीज़ बि नथा अची सघनि इन में। तव्हां अॻियां ॾिसंदो त हिकिड़ो कचरा घर आहे बाक़ाइदा ऐं उन ते अहिड़ो ज़ुल्म ॿारे ॾिनो आहे त जॾहिं उनखे मवाली अची तीली था ॾियनि तॾहिं एतिरो धुओं थो थिए ऐं ख़ासि करे ॿारनि जे हवाले सां उनजे लाइ तमामु घणी मुसीबत पैदा थी थिए। ख़ासि करे अस्थमा जा मरीज़ हूंदा आहिनि सैके जा मरीज़ हूंदा आहिनि दम जा मरीज़ हूंदा आहिनि उनखे ॾाढी तकलीफ़ थी थिए उन्हनि खे असां पंहिंजे अखियुनि सां था ॾिसूं। ऐं बाक़ी कब्ज़ा खोरनि जेतिरे क़दुरु हिते ईदगाह जे अॻियों हिसो तक़रीबन कब्ज़ो थी वियो आहे। तव्हां ॾिसो 4-5 दुकानूं जेके साल ॾेढ साल अॻु में कोन हुयूं हींअर उते ॾिसो दुकानूं थी विया आहिनि टिया ठही विया आहिनि ऐं हुते कब्ज़ा खोर बल्कि जरवारी शाह खां वठी चांदनी चौक ताईं अव्हांखे अक्सर अहिड़ियूं जॻहियूं मिलंदियूं छोकी गवर्नमेंट जी जॻहियुनि ते कब्ज़ा थी विया हिते भला पीअण जे पाणी जो छा मसइलो आहे भला हिते साईं बिल्कुलु गंदो पाणी हींअर त 4-5 ॾींहं त सफ़ा अहिड़ो पाणी पिया आयो जेको हथ धोअण मुंहुं धोअण वज़ू करण जे क़ाबिल न हो पाणी 4-5 ॾींहं थिया आहिनि ऐं हाणे 2 ॾींहं थिया आहिनि पाणी उहो पाणी सिर्फ़ु राति जो ॾियनि पिया 1:30 बजे खां वठी 1 बजे खां वठी 2:30 बजे ताईं जेको माण्हू सभु इहो सुम्हण जो टाइम हूंदो आहे ऐं माण्हू शहरी जे लाइ उथंदा उहे छा पाणी भरींदा ऐं अॼु बि तव्हां हींअर सुबुह खां वठी शाम ताईं ॾिसंदो तव्हांखे बिल्कुलु नलकनि में पाणी कोन ईंदो। तव्हां भला हिते ज़िले इंतिज़ामिया सां कंहिं सां कमु मिलिया आहियो हिन मसइलनि जे साईं मिलण जे लाइ त माण्हू मिले बि सही पर हू तावन कोन था कनि ॿुधनि कोन था ॻाल्हि हू चवंदा हा बाबा असां चई छॾियो आहे उहे कोन था कनि कुझु बि कोन था कनि को तावन कोन था कनि। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं चांदनी चौक पार्क में जेको तव्हां पाण ॾिसो था हुनजो नालो त चांदनी चौक पार्क आहे मगर हिन में को बि पार्क वग़ैरह कोन्हे हिन जे चारों तरफ़ कब्ज़ा खोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको नाज़मी दौर हो उन में हिकु मेगा प्रोजेक्ट जे करे इहो पार्क मुकमल ख़तमु कयो वियो आहे। अॼु बि TMA पारां हिन पार्क जे नाले सां लखे रुपयनि जी बजट वञे थी हितां जे माना माली बि मुक़ररु हूंदा आहिनि मगर हिते को बि माली बि मुक़ररु कोन्हे केरु माण्हू मुक़ररु कोन्हे। तव्हां पाण जी हालति ॾिसो था सिर्फ़ु हिन में खॾा लॻा पिया आहिनि या गैरेज वारनि पारां पंहिंजो हिते गाॾियूं बीहारे उनजो कमकार शुरू कयो। पार्क जे चारों तरफ़ जेको हिननि कब्ज़ा करे छॾिया आहिनि अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियो त हिननि जो छा चवणु आहे। मीरपुखास जो शहर तक़रीबन 8 यूनियन काउंसिल में 6 खां 7 लख आबादी जो शहर आहे। तव्हां हिते कीअं पिया ॾिसो भला हिते जे माण्हुनि खे पीअण जो पाणी या ॿिया मसइला आहिनि या न? पानी आहे कोन बिल्कुलु जेको सो पानी तमामु घणी खोट आहे इन करे जेको टैंकी में पाणी छॾनि कोन था बिल्कुलु ख़ासि ज़्यादातर जेको न पाणी पीअण जे क़ाबिल ई कोन था छॾनि था 5 मिंट छॾनि था जेको हुन में मिटी गंद किचिरो जेको गटर जो नालो उहो मिक्स थी वञे पाणी पीअण जे क़ाबिल आहे कोन। उन बावजूदि जेको गुलशन कॉलोनी में असांखे बिल्कुलु पाणी अचे कोन थो उन बावजूदि असां पाणी भरे 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 बेज़ार थी विया आहियूं। न पाणी पीअण लाइ न माल लाइ कुझु बि कोन्हे इंसानु न कपिड़े धोअण में इस्तेमालु करे सघे थो न पीअण में इस्तेमालु करे सघे थो। इन करे शुक्रिया इन खे सिंचियूं खे असां गुज़ारिश कयूं था जेको असांखे पाणी जी सहूलियत ॾिए को पाइप लाइन लॻाए को सुठो माना तरीक़े सां असांखे पाणी मुहैया करे महिरबानी। छा था सम्झो भला हिते जी हिकु MPA ऐं MNA जी दावा कई वई त असां शहरनि खे पीअण जो पाणी मुहैया कयो वियो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाइनूं विछायूं वयूं आहिनि भला हिते के तव्हांखे लाइनूं विछियल नज़र अचंदियूं या न? न असीं सभु को पंहिंजो घर लाइ करे पियो सोचे पियो बाक़ी ग़रीबनि लाइ केरु बि कोन थो करे। ग़रीब ॾिसो सभु को हुते झोपड़ी ठाहे वेठो को हुते झोपड़ी ठाहे वेठो पाणी जी तमामु घणी तंगिश आहे। इन करे शुक्रिया कयूं था असां सिंचू खे जेको सो हिते आई ऐं जेको सो जेके चेयरमैन आहिनि जेके बि आहिनि उहे पाणी बिल्कुलु ॾिनी कोन था हू पंहिंजे घर वेठा आहिनि ॿी का बि टेंशन कोन्हे हुनखे हर घर माना मिले पई हर शइ तयारु थी मिले पई। इन करे ग़रीबनि जो ख़्यालु ई कोन था कनि त ग़रीब किथे आहे। ग़रीब माना वोटनि जे लाइ अचनि पिया वोट वठो ॾियो वोट ॾियो
गाड़ियों भरियो अचनि पिया ॿ ग़रीबनि खे वठी वञनि पिया और वापसी माना धिका खाईंदा ग़रीब घर अचनि। सर ये छाजे करे भला मीरपुरखा शहर जा सब रोड रस्ता जी जरवारी शाह खां करे वेंदे खिपरो स्टैंड ताईं कब्ज़ाखोरनि जे हवाले कया विया आहिनि, मगर ही चांदनी चौक जो पार्क आहे जेको शहर जो मेन इलाइक़ो आहे मरल, हिन ते छाजे करे देखभाल कोन्हे? त इन जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु असांजी इंतिज़ामिया जेका उन को बि तवजो कोन थी ॾे। जितां बि ॾिसंदो हर जॻह ते हदखलियूं गाॾियूं बीठियूं आहिनि, किथां कीअं बीठा आहिनि, खॾा खुटिया पिया आहिनि, पाणी कोन्हे पार्क में, हालत इहा वण सुकनि पिया, पीअण लाइ वण सुकनि पिया, माण्हू खे पीअण लाइ कोन थो मिले पाणी, किथां गंद जो पाणी अची उछलींदा हुआ, गटरनि जो पाणी हिन में अची ॾींदा हुआ, उहो बि हाणे उहो कोन्हे को, पार्क त सुकी वियो, कंहिं कम जो कोन्हे, हाणे माण्हुनि जे वेहण जे क़ाबिल ई कोन्हे को, तफ़रीह रहे पियो माण्हुनि जे वेहण जे कम जो ई कोन्हे को पार्क जी इहा पोज़ीशन आहे। भला ही चांदनी चौक ते चारों तरफ़ माण्हुनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि, इन जो छा मक़सदु आहे? भला ही इंतिज़ामिया पारां माण्हू विहारिया आहिनि या माण्हू पान विहारिया आहिनि? माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां वेठा आहिनि, इंतिज़ाम में को बि तवजो कोन थी ॾियनि, इंतिज़ाम में तवजो ॾे त माण्हू हटनि, माण्हू वांदा वेठा आहिनि केॾा वञनि, बेरोज़गार माण्हू केॾा वञनि, को न को पंहिंजो ठीयो ठाहे वेठो आहे, को न को पंहिंजो रोज़गार जो हल कढे वेठो आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां वेठा आहिनि। मक़सदु इहो त आहे त को बि तरीक़ो गवर्नमेंट जे तरफ़ां का बि शइ कोन्हे किथे, नालो ई कोन्हे गवर्नमेंट जो, जेको नालो चऊं नज़र कोन थी अचे। इन ही रोड ते सिविल अस्पताल मीरपुरखास आहे जिते मिठी या नवकोट जुडो खां माण्हू अचनि था, तव्हां छा था सम्झो ये इंक्रोचमेंट जे करे कब्ज़ा लॻा पिया आहिनि, उते मरीज़नि खे परेशानी थिए थी या न? गाॾी जेका 2 मिंटनि जो रस्तो आहे उनखे गाॾी खे 15 मिंट लॻी था वञनि घटि में घटि में, केतिरो सिविल हितां खां चांदनी चौक सिविल अस्पताल वञनि 15 मिंट घटि में घटि लॻी था वञनि, ॿिन्ही साइडनि खां गाॾियूं बीठियूं रस्ता आहिनि ई कोन, इंक्रोचमेंट हटे ई कोन थी, केरु हटाए, हटाइण वारी गवर्नमेंट आहे, तवजो ई कोन्हे गवर्नमेंट, तवजो ॾींदा त हटंदो न, तवजो आहे ई कोन, केरु ॾिसण लाइ तयार ई कोन्हे, सभु को पंहिंजे ऑफिसर में वेठा आहिनि, थधियुनि चांवरनि में वेठा आहिनि, आवाम जो हुननि खे हिकिड़ो अहसासु आहे, को बि अहसासु आवाम जो कोन्हे हुननि खे। नाज़रीन मीरपुरखास ब्यूरो टाइम मां अॼु असां तव्हांखे मुख़्तलिफ़ इलाइक़ा इहे ॾेखारिया हूंदा जीअं मीरपुरखास जे जरवारी शाह खां करे चांदनी चौक ताईं कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ो करे छॾिया आहिनि, उन खां अलावा सेटेलाइट टाउन, रहीमनगर, बांग्सियाबाद समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जेके उते पीअण जे पाणी जा मसइला आहिनि, पीअण जे पाणी में गटर जो पाणी मिक्स पियो अचे, उन खां अलावा हिते जो जेको ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो आहे पियो मीरपुरखास में, शहर जेको आहे गटरनि जे वर चढ़ियल आहे, शहर पूरे जे अंदरि मुख़्तलिफ़ रोडनि ते जेके गटर उथली रहिया आहिनि, मगर TMA इंतिज़ामिया किथे बि नज़र न पई अचे। TMA में तक़रीबन 2 करोड़ खां वधीक माहिवार बजट आहे, उन बावजूदि हिते को बि कमु कोन पियो थिए। हिन वक़्तु जेको हिन जो इंचार्ज डिप्टी कमिश्नर मीरपुरखास आहे उहो बि को बि शहर जे अंदरि को बि विज़िट कोन पियो थिए, सॼो शहर जेको गंदगी ढेर बणियल आहे। हिन वक़्तु असां गुलशन सलेमान कॉलोनी में बीठा आहियूं, हिते बि खोड़ सारा माण्हुनि जा मसइला आहिनि, अचो त हिन हवाले सां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियो त हिन जो छा चवणु आहे, हिन इलाइक़े जा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि हिन कॉलोनी में? सर पहिरीं त ड्रेनेज जो सिस्टम तबाह आहे ऐं इन जो निकाल कोन्हे, वाटर सप्लाई जो जेको आहे सो प्रॉब्लम आहे, पाणी जो निकाल कोन्हे, बरसाति में जॾहिं बरसाति पवे थी त उनजो निकाल कोन्हे, ट्रांसफार्मर जेको असांजो जेको इहो बि ख़राबु आहे ऐं वॾे खां वॾो जेको सो मसालो असांजो लॉ एंड ऑर्डर जो आहे, पर उन खे असां पंहिंजी लेवल ते कंट्रोल त करे वेठा आहियूं, छा पंहिंजे लेवल ते असां चौकीदार सिस्टम बि ठाहियो आहे सभु ॻाल्हियूं, पर पुलिस जे तरफ़ां मतिलबु त उहो पंहिंजे मालिकी जेका चइजे उहा कान्हे, जेकॾहिं मालिकी असां ते कनि त आउं सम्झां थो त वॾे जेको सो लॉ एंड ऑर्डर खां बि जेको सो बची वञो हला, पर वॾे खां वॾो मसालो असांजो आहे ड्रेनेज जो। हीअ जेको ड्रेनेज जेको ठाहियाऊं पहिरीं उन में लाखों रुपया जेको सो सेंक्शन थिया, पर हज़ारे रुपया ख़र्च थिया, बाक़ी ॿिया जेके सभु खाइजी विया। तंहिंखां पोइ म्यूनसिपलिटी वारनि जी साईं इहा आहे दहशतगर्दी जो असां कमिश्नर साहिब खे बि चयोसीं, रोड ब्लॉक कयासीं, सभु कुझु किथे बि कमिश्नर साहिब पंहिंजे लेवल ते 50 लेटर म्यूनसिपलिटी वारनि खे बि लिखिया, उन खे बि कोन पुछऊं ठाहियो। पोइ वरी जॾहिं असां ॾिठोसीं भई असांजो मसालो हल कोन थो थिए त असां मीडिया वारनि सां बि जेके सो कॉन्टेक्ट कयोसीं, ख़ासि करे सिंध TV वारा, उन जे लाइ सिंध TV त ख़ैर आहे नालो पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं आउं इन खे अवामी आवाज़ करे जेकॾहिं चवां त इहो वधा कोन्हे, छो जो जिते बि आवाम जा के मसाला हूंदा आहिनि सिंध TV वारा वीचारा उते पहुची था वञनि। तव्हांजी महिरबानी, न डिप्टी कमिश्नर अॼु ॾींहं ते असां वटि आयो, न म्यूनसिपलिटी वारा आया, न कमिश्नर असांजी पुछा कई, न SP सां पुछा कई। अॻे हिते असांजो पिकअप हूंदो, उहा पिकअप बि हटाए छॾियो अथनि। इहे तमामु खोड़ मसाला असांजा आहिनि। हाणे असांजो अर्ज़ु इहो ई आहे त तव्हां असांजा जेके आहिनि सो असांजो आवाज़ु बणिजी तव्हां आला ऑफिसर जेके आहिनि हुननि ते पहुचायो, असांजा मसाला हल करियो। असां वॾी मुश्किलात में आहियूं, गटर जो पाणी जेको सो घरनि जे अंदरि अचे पियो, ॿाहिरि वञण जे बजाए। इहे से असांजा मसाला रोड जा बि आहिनि, रोड जेके आहिनि सफ़ा हेठि आहिनि ऐं मेन रोड जेको सो मथे आहे, पाणी जो निकाल कोन्हे। बरसाति जॾहिं पवे पई तॾहिं 3 महीना पाणी जेको सो असांजी कॉलोनी में बीठो हूंदो आहे
रेवेन्यू वारनि जी पोजीशन इहा आहे जो ॿिए पासे रिलीफ त पहुचायूं पिया पर असां ग़रीबनि जे माण्हुनि खे रिलीफ कोन थिए ॾिनऊं छो जो असांजी कॉलोनी में तक़रीबन 90% ग़रीब आवाम रहे थी जिन्हनि खे हुकूमत जे सहकार जी ज़रूरत हूंदी आहे पर उते बि कोन कयूं इहे असांजा मसाला आहिनि। हिते पीअण जे पाणी में छा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां ॾिठो आहे गटर जो पाणी मिक्स थियो आहे हिते जे इलाइक़े हिन इलाइक़े में पीअण जे पाणी में को गटर जो पाणी मिक्स आहे या न? सर हिते पहिरीं ॻाल्हि इहा त पाणी असां वटि अचे ई कोन थो वाटर सप्लाई जो पर जेकॾहिं अचे थो कॾहिं क़िस्मत सां भुलिजो त उन में बि जेका पोज़ीशन इहा आहे त थोरी बदबू ऐं कीड़ा बि जेके आहिनि सो असांखे नज़र आया आहिनि पोइ पाणी गटर जो था मोकिलिनि हले वाटर सप्लाई जो वाली छा आहे बहरहाल इहा पोज़ीशन है वाटर सप्लाई जी पानी की के अंदर जब शहरी का वक्त होता है या इफ्तार का वक्त होता है ये गैस ख़त्म हो जाता है और यहाँ पे लॉ एंड ऑर्डर का मसला जैसे हमारे जनरल सेक्रेटरी ने सारे हालात बताए। नंबर 2 यहाँ पर सीवेज का बड़ा ज़बरदस्त मसला है घरों के अंदर पानी दाखिल हो रहा है और वाटर सप्लाई के अंदर जो पानी ये पानी खड़ा है इसीलिए उसके अंदर सिम के चला जाता है। रोड का बड़ा ज़बरदस्त मसला है क्योंकि रोड जो है दूसरे मेन रोडों से नीचे है जैसे बारिश आती है ये सारे रोड भर जाते हैं यानी कि कोई मरीज़ वगैरह जो है घर में तड़प कर मर जाए उसे कन्वेंस का कोई बेचारे को आसरा नहीं होता कि मैं कैसे मरीज़ को अपने अस्पताल लेकर जाऊं। इसलिए हुक्मवाला से और जो अल्लाह पाक जिनको अथॉरिटी दे रखी हैं कल क़यामत वाले दिन उनसे अल्लाह पाक पूछेंगे मैंने तुम्हें इख्तियार दिया था तुमने मेरी मखलूक को क्या फ़ायदा पहुंचाया। इसलिए क़यामत के दिन के हिसाब किताब से बचने के लिए अफसरान बाला से मैं दरख्वास्त करूंगा कि थोड़ा सा गुलशन सुलेमान क्या हमारे मीरपुर खास का सारा ही मसला ऐसे लेकिन खुसूसन यहाँ पर जैसे हमारे जनरल सेक्रेटरी ने बताया कि 90% गरीब लोग रहते हैं ना इनकी हालांकि ये हर चीज़ के अंदर बेचारे जैसे अभी हमने चौकीदार लैंड का मसला था तो हमने चौकीदारी सिस्टम रखा है हर घर जो है बेचारा बिला नागा 150 रुपये चौकीदारी फीस देता है। अब अगर हम चौकीदार न रखें यहाँ पर रोज़ झाड़े आते हैं रोज़ पुलिस वाले आते हैं रोज़ भत्ताखोरी वाले आते हैं हालांकि गरीब गुरबे बेचारे अपने मसाइल में मुब्तला लेकिन फिर भी इधर ऐसे लोग आ जाते हैं जो हमारे चौकीदारों को भी गाली देते हैं लेकिन फिर भी चौकीदारों की मौजूदगी के अंदर हरूबरू ऐसी बात नहीं होती। लेकिन हम ये हुक्म वाला एसपी साहब है और डीएसपी साहब जो है आबिद कायम खानी साहब हैं ये दूसरे अब्रो साहब हैं ये हालांकि इनकी इस कॉलोनी के मसलों के मुतालिक आप डीसी कमिश्नर या जो एमपी एमएनए से कोई मुलाकात हुई है या नहीं? इनको दरख्वास्तें वगैरह हमने पिछले साल लिखी थी इनसे मुलाकातें भी की थी लेकिन जब हमने देखा कि ये लोग सुनवाई नहीं करते तब कितनी दफ़ा हम इनके पास जाएँ। असां दरख़्वास्त बल्दिया तरफ़ बटे तो दरख़्वास्त ॾिनी कोर्ट ज़रिए दरख़्वास्त ॾिनी कॉलोनी जी त बल्दिया माण्हू असां हिकिड़ो सुपर वग़ैरह मुक़ररु थियो पोइ हुनजी हालत अहिड़ी जॾहिं बि अचे थो जॾहिं हुनजो पैसो खुटे थो या गाॾी जो पेट्रोल खुटे पोइ अचे थो मूंखे 50 रुपये ॾियो त अव्हांजी गली जी सफ़ाई करा जेको वीचारो हुनखे 50 रुपये ॾिए थो हर को अॼुकल्ह अटे में बुरो आहे अटे दाल में बुरो जेको पोइ 50 रुपये या 20 रुपये उनजी घर जे नाले साफ़ थियो वञे बाक़ी सॼी ईअं भरी पई आहे। अगरि उहो हिकिड़े कॉलोनी हिकिड़े त वञी थोरो सर्वे करो कॉलोनी जो ख़बर पवे कंहिंजे घर जे कहिड़ो ग़रीब आहे जेको गुंज के नाली आउट थी पई आहे जंहिं वटि पैसो 2-3 रुपया आहिनि हू पंहिंजे घर जे नाले सफ़ाई कराए बाक़ी ग़रीब माण्हू सभु ईअं वेठा आहिनि। बाक़ी जेको हाल आहे असांजो इहो आहे त आई कॉलोनी में हिकु ट्रांसफर अगरि असांखे 50 जो ऐं हिन में कमर्शियल एरिया घणो आहे रोज़ आई डी लिंक सड़ी पई आहे रोज़ को तार टुटी पई आहे को चवण वारो कोन घणी त 2-3 दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पोइ को अमल ई कोन्हे। असांजी इहो गवर्नमेंट इहो इल्तिजा आहे जेको असां कमर्शियल एरिया जो वेल्डिंग प्लांट आहिनि जेको पंप आहिनि जेको लिफ्ट वग़ैरह हिनखे हटायो हिननि लाइ अलॻि हिकिड़ो ट्रांसफर कयो वञे ऐं जेको असांजी कॉलोनी खे हींअर 50 जो ट्रांसफर में आबादी घटि में घटि हिते 250-300 घर आहिनि हिन में घटि में 150 या 200 असांखे ट्रांसफर में कयो वञे जेको असांजे हींअर कुझु न कुझु भाड़े रिलीफ मिले गर्मी जे करे। गटरनि जी हालत इहा आहे जो मुंहिंजो घर जे भरिसां आहे त ॾिसी सघो था त गटर पाणी अंदरि वञे पियो मुंहिंजे घर में या न जेकॾहिं वञे पियो त सच असां बिल्कुलु सच करे ॻाल्हायो कूड़ करे कोन ॻाल्हायो। उन खां सवाइ मीटर जेको लॻल आहे ट्रांसमीटर उहो 50 वोल्ट जो जेको 100 वोल्ट जो हिते लिफ्टूं लॻियूं पियूं गटर जो जेको पाणी घरनि में वञे पियो इन में छा के बीमारी वग़ैरह पैदा थियनि या न? थियनि पियूं दस्त थियनि था पिच थियनि था इहे बीमारियूं पकड़ियूं पियूं आहिनि। मुंहिंजो छोकिरा ख़ारिश बि थिए थी ऐं हिन वक़्तु मुंहिंजा छोकिरा पोटा जेके बीमार थी पिया उहो बि गटर जे नाले जे करे पाणी गंदो अचण जे करे बीमार थी पिया आहिनि। इहे जेके हाल अहवाल असां बिल्कुलु सच ॿुधायो आहे ऐं असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी पूरी ईमानदारी सां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी करे ही कमु कयूं पिया हिन कम खे असां इबादत सम्झी करे कयूं पिया। रोड
ठहिया हुआ। उन खां अलावा जॾहिं टीए में हुआ उन में चयो पियो करप्शन थींदी, मगर हिन वक़्तु जेको आहे डिप्टी कमिश्नर खे अख़्तियार मिलियल आहिनि। उन बावजूदि सॼे शहर जी हालत ख़राबु पई आहे, कचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, हर इलाइक़े में गटरनि जा पाणी उथलिया पिया आहिनि। अरे ॾिसो हाणे जेसि ताईं वरी तव्हांखे ईअं चवंदसि, मुंहिंजी इहा ऑब्ज़र्वेशन आहे की हिकिड़ो ऑफिसर खे ब्लेम करण खां बजाए इहो आहे की पाण गॾु बीही वञी कमु कराइजे। तव्हां ॾिठो हूंदो त रमज़ान जे पहिरें ई हफ़्ते में इहो आहे की आउं डिप्टी कमिश्नर सां पाण निकितसि, छो त हुनखे हिदायतूं त मूं ॾेई छॾियूं हुयूं की जेको आहे हिन में सफ़ाई थियणु घुरिजे, ख़ासि तौर ते बरसातुनि जे हवाले सां। तॾहिं एक्सपेक्टेशन्स हुयूं, पर उनखां अलावा भई की जेके मेन नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाइयूं थियणु घुरिजनि ऐं जेका गंदगी जा ढेर आहिनि उन्हनि खां कमु करायो वञे ऐं माण्हुनि खे इन गंद खां जेका निजात ॾिनी वञे। पर मुंहिंजो इहो हूंदो आहे, मुंहिंजो ख़ुदि जो बिलीव इहो आहे की जेसि ताईं तव्हां पाण वञी लुक आफ्टर नथा करियो, इंतिज़ामिया जेको आहे उहो पूरी तरह जेका उहा शइ कराइण जी कोशिशि बि करे थी, तॾहिं बि कराए नथी सघे, या हुनजी विल कोन्हे या छा आहे। त उन में इहो आहे की मुस्तक़िल तव्हां ॾिठो हूंदो त विज़िट में आहियां या बिल्कुलु नो डाउट इहा तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे की हालत वाक़ई तमामु घणी ख़राबु आहे। पर असां उन ॾींहुं विज़िट कयो त मेन नाला जेको आहे टैक्सी स्टैंड ते जेको असां बीह वञी कयो त उनजी सफ़ाई जो कमु शुरू थी चुको आहे। जॾहिं असां विज़िट कयो त उन्हनि मूंखे यकीन दहानी कराई त 2 ॾींहंनि में उहो ख़तमु थींदो। बाक़ी रहियो पूरे शहर जी जेका गंदगी जो, उहो बि मूं हुननि खे तमामु घणी सख़्ती सां इहो चयो की मूंखे जेको आहे हफ़्ते या 1.5 हफ़्ते में मूंखे इहा पूरी रिपोर्ट ॾिनी वञे कहिड़े कहिड़े रियाज़ मां केतिरे हद ताईं तव्हां कमु करायो। इन खां बाद में छो त पहिरीं जॾहिं बि को टास्क कंहिं ऑफिसर खे ॾींदी आहियां त उन्हनि खे ज़रूरु उन टास्क जी नोयत छा आहे, उन कम जी नोयत छा आहे, ओतिरो टाइम पीरियड उनखे ज़रूरु ॾींदी आहियां। उन खां बाद में विज़िट कंदी आहियां। त हाणे इनखे तक़रीबन ही 2 हफ़्तो आहे ऐं पाण विज़िट कंदसि की केतिरे हद ताईं थियो आहे। बाक़ी रही आहे की थोरी घणी नाअहली, ज़्यादा थोरी त न पर घणी नाअहली रही आहे। त इंतिज़ामिया जूं कोताहियूं आहिनि की मतिलबु जेसीं असां ख़ुदि वञी बीहंदी आहियां सिर ते त उहो कमु थींदो आहे, उन खां बाद में जेको आहे उहो थोरो। हिते पीअण जे पाणी में हींअर रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे, उन में खोड़ सारा मसइला आहिनि। केतिरनि इलाइक़नि में पीअण जो पाणी कोन पियो अचे, ऐं जिन इलाइक़नि में पीअण जो पाणी अचे पियो उन्हनि में गटरनि जो पाणी मिक्स लॻो पियो आहे। हा त इन में बि को शक कोन्हे त पाणी जो जेको हिकिड़ो बहरान खणी चइजे उहो रहियो आहे। पर उन में घणे भाङे जॾहिं बि असां कोशिशूं कयूं उन में घणे भाङे असां उन ते कंट्रोल बि कयो आहे। ऐं उन में तव्हांखे हिकिड़ी शइ मेन ॿुधाईंदी हलां त असांजे मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट में जेको वाटर सप्लाई जो निज़ाम बरम थियो, उनजी मेन वजह इहा हुई की असां वटि जेको मेन असां वटि हिकिड़ो वॾो तलाउ हो जेको इंतिज़ामिया जी नाअहली हुई कि उनखे मतिलबु सफ़ाई जी ज़रूरत रही। ऐं ख़ासि तौर ते जेके फ्लड आया असां वटि या घणियूं जेके बारिशूं पयूं उन में सफ़ाई न हुजण जे करे जेका रेती ऐं जेको सॼो हुन में भरिजी वियो त उहो बिल्कुलु हिकिड़ो क़िस्म सां नाकारा आहे। ऐं उनजी जॻह ते 2 नंढा तालाब आहिनि, मतिलबु उहो उन कमु पूरत उन्हनि जी नथी थिए। उन सिलसिले में इहो थियो कि 1 करोड़ जेको आहे उनजी सफ़ाई ते तक़रीबन 1 करोड़ हो उनजी सफ़ाई ते ज़रूरत हुई। उहो मूं CM साहिब खां अप्रूव करायो ऐं उहो बि हाणे इनशाला उनजी जेका सफ़ाई बि हिन ADP में विझी छॾियो आहे ऐं शुरू थींदी। जे उन तालाब जे खुली वञण सां असांजे शहर खे जेका वाटर सप्लाई जो जेको आहे घटि में घटि इहा तंगी न रहंदी। ऐं पर उन जे बावजूद बि जेको आहे ऐं तव्हांखे हिकिड़ी तफ़सील ॿुधाइणु चाहींदसि वाटर सप्लाई जे हवाले सां या पाणी जेको पब्लिक खे जेको मुहैया करे सघूं। उन में इहो आहे त असां कोशिशि इहा कई आहे, शहरनि में त खणी असां इहो सिस्टम आहे जंहिं ते असां तवजह ॾियूं पिया, पर ॿाराड़ी में इहो आहे की हींअर बि फिज़िबिलिटी ठहे पई ऐं तक़रीबन 10 घटि में घटि 10 ॻोठ, पर उन खां वधीक असां कराए सघंदासीं त असां उन्हनि खे पाणी जो सिस्टम जेको आहे त जेके बि आहिनि वाटर टैंक जंहिंखे चइजे उहो असां कमु कराईंदासीं। उहो बि हींअर जल्द थी वेंदो। ऐं उन खां अलावा आहे की तव्हांखे इहा बि ॿुधाईंदी हलां, बल्कि ख़बर हूंदी तव्हांखे कि आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जेके आहिनि असांखे मीरपुर ख़ासि असांजी जेका बि तकलीफ़ हुयूं, असांजी जेका शिकायतूं हुयूं ऐं उन्हनि असीं शुक्रगुज़ार आहियूं त उन्हनि नोटिस वरितो कि मीरपुर ख़ासि शहर जे लाइ 1 अरब जी ग्रांट जेका ॾिनी आहे ऐं हिकु वॾो मेगा प्रोजेक्ट जेको आहे असां शुरू करण वारा आहियूं। उन में असांजी पूरी कोशिशि इहा हूंदी कि खां जेको आहे असांजे हिकिड़ो मीरपुर ख़ासि शहर में जेको आहे पाणी जो हिकिड़ो नेचुरल फ्लो असां
कढी ऐं ड्रेनेज जो सिस्टम जेको आहे असीं बहाल करियूं। नेचुरल फ्लो निकिरण सां इहो हूंदो की असांखे हिकिड़ो ई दफ़ो में ख़र्च लही ईंदो, पर उन में असांखे जी हमेशह खां इहा जेका इन तकलीफ़ मां जान छुटी वेंदी। त उन में इहो आहे की असां इहा कोशिशि कई आहे की असां इहो हिकिड़ो त ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई जे हिसाब सां जेको आहे इहो पंहिंजो हिकिड़ो अर्ब जेको असांखे ग्रांट मिली आसिफ अली ज़रदारी साहिब खां, असीं पंहिंजे मीरपुर ख़ास शहर में जी यूटिलाइज़ेशन इन्हनि ॿिनि फील्ड में असां करियूं। अॼु तव्हां छा था सम्झो भला 1 अरब रुपया जेको तव्हां चयो पिया आसिफ अली ज़रदारी मीरपुर ख़ास लाइ ॾिना आहिनि, जंहिंमें हितां तव्हां ॾिसो त रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि ऐं ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ास सिविल अस्पताल जी तमामु हालत ख़राबु आहे। इहे छा 1 अरब रुपया इहे इन्हनि सभिनी ते ख़र्च थींदा या सिर्फ़ु ड्रेनेज सिस्टम ऐं रोडनि ते तव्हांजा ख़र्च थींदा? न त पहिरें फेज़ में त असां इहो इनमें तक़रीबन 4 इनमें रखिया आहिनि प्रियोरिटीज़। त पहिरीं त इन्हनि जो आहे की असांजो इहो ई आहे की ड्रेनेज आहे, वाटर सप्लाई आहे, उन खां बाद डेवलपमेंट आहे। उहो इन वजह सां त जेकॾहिं असांजो ड्रेनेज सिस्टम जेको हूंदो उहो बहाल न हूंदो ऐं सुठे हालत में न हूंदो त जेके डेवलपमेंट हूंदी आहे असांजी उहा सॼो पैसो तक़रीबन वेस्ट वेंदो आहे, असांजो टाइम बि वेस्ट वेंदो आहे। इहा ई वजह आहे त तव्हां ॾिठो हूंदो की माज़ी में छो त असां ते किराए त घणी आहे नुमाइंदनि ते, पर ईअं बि कोन्हे की बिल्कुलु नाइली आहे नुमाइंदनि जी। हा, मुशरफ दौर में इहो नाज़मी दौर में जेको इहो कमु थियो डेवलपमेंट जो, तव्हां ॾिठो हूंदो त रोड रस्ता उहो सफ़ा बिल्कुलु उहो ख़तमु ऐं का शइ मतिलबु असांखे नज़र नथी अचे। हालांकि उहो दावा वॾी था कनि त असां नाज़मी दौर ते तमामु वॾा पहाड़ असां किराए छॾिया, पर तव्हां हालत तव्हांजे साम्हूं आहे। कोई इहो हिकिड़ो का हवेली कोन्हे जिते का अंदरि जी लिकियल हालात आहिनि की कुझु माण्हुनि खे ख़बर कोन्हे। अच्छा, उन खां बाद में जेका आहिनि की हाणे असां जॾहिं खां इहे डेवलपमेंट जा कम असां जॾहिं बि कराया, उन खां पोइ बदकिस्मती सां इहो रहियो की असां वटि हैवी रेन्स ऐं फ्लड जी सिचुएशन रही। उन में मेन वजह इहा की ड्रेनेज सिस्टम असांजो प्रॉपर न हुजण जे करे असांजो डेवलपमेंट जेका बि थिए थी उहा तबाह थियो वञे। ठीकु आहे, हाणे इन वजह से असां हिन जेको असांखे मेगा प्रोजेक्ट जा पैसा मिलिया आहिनि उन में असां प्रियोरिटीज़ इहे रखियूं आहिनि की ड्रेनेज पहिरीं बहाल थिए ऐं उन जे लाइ असां कोशिशि कंदासीं की असां हिकिड़ी जेको आहे तमामु सुठे तरीक़े सां जी ॿाहिरि जी का कंपनी जेका हायर करे जेका असांखे उहो नेचुरल फ्लो असांखे कढी असांखे इहो सिस्टम बहाल करे ॾियनि जो शहर जो। उन खां बाद में आहे की वाटर सप्लाई, उन खां बाद में डेवलपमेंट आहे। उन में पोइ सिविल हॉस्पिटल जे लाइ बि इन में आहे, पर उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी अलॻि डिमांड रखी आहे की सिविल हॉस्पिटल जो जेको ड्रेनेज आहे या जेका बि उनजी आहे रिक्वायरमेंट उनखे बिल्कुलु अलॻि रखियो वञे, उनखे अलॻि हिकिड़ो पैकेज ॾिनो वञे। त होपफुली आउं चई सघां थी त जहिड़े तरीक़े सां असांखे आसिफ अली ज़रदारी साहिबु असांखे हेतिरी वॾी मुश्किल में जेको आहे असांखे एॾी वॾी ग्रांट ॾिनी आहे ऐं असांजी डिमांड्स खे हुन एॾो नोटिस वरितो त असांखे अॻिते बि इहो जेका असांजी सिविल हॉस्पिटल जे लाइ डिमांड आहे त इनशाला असांखे मेगा प्रोजेक्ट मां इलाही वॾो फ़ाइदो थींदो। तव्हां चयो पिया आसिफ अली ज़रदारी पारां 1 अरब रुपया ॾिनो आहे मीरपुर ख़ास जा जेके रोड रस्ता ड्रेनेज सिविल हॉस्पिटल सभु, भला हिते पहिरीं बि करोड़नि रुपया बजट आहे जीअं TMA में बजट ऑफिसरनि जे वर चढ़ियल आहे जेके उहो करप्शन में आहे, पर हिन में का तव्हां कमेटी वग़ैरह ठाही आहे जंहिंमें चूंडियल नुमाइंदा हुजनि या कुझु अहिड़ा शहरी माण्हू हुजनि जेके हिन कमेटी में हुजनि जीअं त हिन कामोरनि जे करप्शन खां इहे पैसा बची सघनि? ॾिसो अदा, तव्हां बिल्कुलु सही चयो, जेका तव्हां TMA जी हालत ॿुधाई उन खां को इनकार कोन्हे, पर हाणे ॾिसो उन में इहो हूंदो आहे की ऑफिसर्स जेकॾहिं का करप्शन थिए थी उहा पंहिंजी जाइ ते, पर उनजो नोटिस न वरितो वञे उहो वॾो ॾोह आहे। तव्हां ॾिठो हूंदो त असां पंहिंजा ऑफिसर्स पाण एंटी करप्शन में ॾिना ऐं हींअर बि हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो वॾो केस हिते हलियो, उन में सिर्फ़ु TMO न पर उन सां लाॻापियल जेके माण्हू आहे बल्कि बैंकर ताईं बि अरेस्ट थिया। त इहा शइ पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हां इन शइ खे ज़रूरु एप्रिशिएट कंदा करियो की असांजी हुकूमत इन मामले में बि एफर्ट्स वठे थी की जेकॾहिं किथे का ख़राबी आहे त उनखे सुधारो आणण जी त कोशिशि कई आहे, बल्कि सुधारी बि आहे असां उनखे। सिविल अस्पताल जे ॿाहिरें पासे खां मार्केटनि जा रोडनि जेके मेन वॾा रोड आहिनि, हीअं रमज़ान जो महीनो आहे, ख़ासि तौर ते औरतूं बि शॉपिंग करणु अचनि थियूं, सॼा रोड इंक्रोचमेंट करे बंदि करे छॾिया अथनि। बिल्कुलु अदा, इहो आहे की हाणे ॻाल्हि इहा की रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे त इंतिज़ामिया खे बिल्कुलु इलाही सख़्ती सां इहो चयो वियो की माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए, इंक्रोचमेंट जेका आहे हटाई वञे। उन में इंतिज़ामिया असांखे पूरी यकीन दहानी कराई ऐं जेके कुझु रोड्स जेके आहिनि उन्हनि इंक्रोचमेंट ख़तमु बि कराई, पर उन में इहो हूंदो आहे की उन में माण्हुनि जा पंहिंजा बि जेके जिन इंक्रोचमेंट कई आहे त उन्हनि वटि इहा हूंदी आहे, पंहिंजो जवाज़ु हूंदो आहे की हुननि खे रोज़गार जे हिसाब सां जेको आहे उन्हनि खे मतिलबु पोइ जेकॾहिं उन्हनि खे का ॿी जॻह कोन्हे त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे त उन्हनि जो बि इहो रोज़गार आहे त हू वरी पंहिंजे
तौर ते हिकिड़ो पंहिंजे पाण खे सही उन ते बीठल ॾेखारींदा आहिनि की घटि में घटि असांखे एतिरी लीनियंसी ॾिनी वञे रमज़ान शरीफ़ में। त हाणे जेकॾहिं पब्लिक खे असां ॾिसंदे इंक्रोचमेंट बिल्कुलु असां हिकिड़ो तकलीफ़ त आहे उन्हनि खे, पर उन हूंदे बि इहो आहे की थोरो घणो असां इहो ख़्यालु कयो की इंक्रोचमेंट हटाई वञे, पर उन्हनि खे एतिरो स्पेस ॾिनो वञे ताकी हू बि पंहिंजो रोज़गार हलाए सघनि रमज़ान में ऐं इंक्रोचमेंट बि ख़तमु थिए। हाणे जिते इंक्रोचमेंट असां ख़तमु न कराए सघिया आहियूं त उन्हनि जे लाइ मूं डिप्टी कमिश्नर साहिब खे सख़्ती सां हिदायत कई आहे ऐं असां उन्हनि खे पूरी इंस्ट्रक्शन ॾींदा आहियूं की का कोताही हिन में न थियणु घुरिजे। त जेकॾहिं उन खां बाद में कोताही थिए थी त हाणे इंतिज़ामिया आहे त उन्हनि खे चवणु असांजो कमु आहे ऐं जेतिरी बि सख़्ती थी सघे थी त असीं करियूं था। उन खां बाद असां वटि हल इहो आहे की हाणे असीं पाण वञी उते बीही ऐं पूरो चेक एंड बैलेंस बि रखूं की जेको असीं इंक्रोचमेंट हटायूं था त उहो सिर्फ़ु हिकु या ॿिनि ॾींहंनि जे लाइ न हुजणु घुरिजे। पूरो रमज़ान शरीफ़ जेको आहे माण्हुनि खे जेको आहे इन आज़ार खां छुटकारो मिले। ॿिया जेके सिंधी इलाइक़ा रहनि था उते रोड रस्ता बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि, उन लाइ छा जे करे भला पीपल्स पार्टी या हितां जा चूंडियल नुमाइंदा एक्शन कोन था खणनि या उन्हनि जी तइमीरात कोन पई थिए? अदा ॾिसो, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ऐं तव्हांखे इहो ॿुधायां, कुझु कॉलोनीज़ जो तव्हां ज़िक्र कयो त उन में हिकिड़ी त इहा बचे थी की बग़ैर प्लानिंग जे जेके कॉलोनीज़ ठहियल आहिनि त उन्हनि में इहो हूंदो आहे की इहा हमेशह सां मसइलो रहंदो आहे। छो त बग़ैर प्लानिंग हूंदी आहे, उन्हनि में का ड्रेनेज जो का ख़बर कोन हूंदी आहे, वाटर सप्लाई कीअं थींदो उहो का ख़बर कोन हूंदी आहे, रोड ऐं रस्ता उन्हनि जे बग़ैर प्लानिंग जे ठहियल। पर उन भाङे में जेकॾहिं का कॉलोनी ठही वई आहे उन में असांजी पूरी कोशिशि रहंदी आहे। जीअं पुठियनि ॾींहंनि में ई मूंखे हिकिड़ी शिकायत मिली राजड़ कॉलोनी जे लाइ, त उते वाटर सप्लाई जे लाइ उन्हनि खे तकलीफ़ आहे ॾाढी ऐं कुझु उन्हनि जे लाइ, त उन्हनि जे लाइ मूं हिदायत ॾेई छॾियूं आहिनि, बल्कि तक़रीबन कमु मतिलबु उतां थी वियो हूंदो, फॉरवर्ड थी वियो हूंदो, प्रोसेस में अची वियो हूंदो। हिन असिस्टेंट कमिश्नर आहिनि बल्कि साहब आहिनि, उन्हनि खे उहा एप्लीकेशन उन्हनि जी मूव कराई कि हिननि खे वाटर सप्लाई जेका राजड़ कॉलोनी में तकलीफ़ आहे हिननि खे तव्हां करे ॾियो। बाक़ी रही पूरे मीरपुर ख़ास जी तव्हां ॻाल्हि था करियो त उन में जेको आहे जेतिरो बि असांखे फंड्स हुकूमत खां मिलनि था उन्हनि में जीअं मूंखे 4 करोड़ जा फंड मिलिया, उन में मूं पूरे डिस्ट्रिक्ट में जेके तक़रीबन 33,000 फीट जेके ॾिनियूं सीसी रोड ॾिना, सीसी रोड ॾिना, उनमें 11,000 फीट सिर्फ़ु मीरपुर ख़ास शहर में आहिनि ऐं उनमें वालकट जहिड़ा जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि जिते कॾहिं कुझु न मिलियो आहे, या हिन पासे आहे खारपाड़े साइड आहे या ग़रीबाबाद साइड आहिनि, पर 11,000 फीट बि इलाही आहिनि ऐं तक़रीबन उहो कंप्लीट थी चुकनि मुंहिंजी स्कीम्स जिन जी ओपनिंग मां कंदसि। उन खां अलावा जेको आहे वालकट में हिकिड़ो रोड बि मूं ॾिनो आहे जेको हाणे कमु शुरू थींदो हुनजो, उन 4 करोड़ जे फंड्स खां अलावा इहे स्कीम्स आहिनि। तक़रीबन उहो 1 करोड़ 70 या 80 लख ताईं जी उनजी लागत आहे उन रोड जी। उन खां अलावा जेको हिकिड़ो वोकेशनल सेंटर ॾिनो आहे तक़रीबन 1 करोड़ जो ॾिनो आहे। उते आर ओ प्लांट आहे वालकट में, उहो पाणी जी तकलीफ़ जे करे उन जी बि लागत तक़रीबन 50 लख या उन खां मथे आहे कुझु। त इहे थी विया आहिनि ऐं स्कीम्स मुंहिंजी तक़रीबन कंप्लीट थी वियूं आहिनि, सवाइ हिन जेके आर ओ प्लांट आहिनि उहो अञा कंप्लीट कोन थिया आहिनि उनजो कमु ऐं वोकेशनल सेंटर पर इहो थियो आहे। नाज़रीन, तव्हां हिते मीरपुर ख़ास शहर जे वासियुनि जा वीचार ॿुधा हूंदा। मीरपुर ख़ास शहर सॼो मसइलनि जे वर चढ़ियल आहे, सॼो कब्ज़ाखोरनि जे हवाले आहे, एनक्रोचमेंट आहे, पार्क तबाह लॻा पिया आहिनि, पीअण जे पाणी में गटर जो पाणी मिक्स आहे, केतिरनि इलाइक़नि में पीअण जो पाणी कोन पियो पहुचे, खोड़ सारा अहिड़ा मसइला आहिनि जेके अञा ताईं हल कोन पिया थियनि। हिते जे मीरपुर ख़ास जा जेके रवासी आहिनि मुख़्तलिफ़ टाइमनि ते MPA MNA सभिनी सां मुलाक़ातूं कयूं अथनि, ज़िले इंतिज़ामिया सां मुलाक़ातूं कयूं अथनि, उन बावजूदि मीरपुर ख़ास शहर में जेको खोड़ सारा मसइलनि जो शिकार थियल आहे, हिते जे माण्हुनि जी केर बि ॿुधण वारो कोन्हे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी मीरपुर ख़ास शहर वासियुनि जा मसइला हल कया वञनि। हिते जे पीअण जे पाणी, हिते जे सिहत जी सहूलियत, हिते जे सिविल अस्पताल में एतिरे ताईं जो दवाउनि जी बि खोट आहे, हिननि जा मसइला हल कया वञनि, हिते जे शहरनि खे जेको रिलीफ मुहैया कयो वञे। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ास।